नाज़रीन, मीरपुर माथेलो में समाजी इदारे हैंड्स के यूनिसेफ तरफा कोरोना मुतासिर औरतन लाइ मिलियल रक़म में करोड़े रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ थियो आहे। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवट जी ही रिपोर्ट। डिप्टी कमिश्नर घोट की तरफा जेका इंक्वायरी रखी वही है उनमें डीएम सरसो के इंक्वायरी ऑफिसर मुक़रर कयो आहे त हैंड्स तरफा जेके 40 लख खां वधीक गोभी थियूं आहिनि उन जी जांच कई वञे। जी मारवी वर्कर जे लाइ जेका रक़म आयल हुई कोरोना में मददगार रक़म जेकी 20,000 जो चेक हुयो उहे फीमेल्स के जेके मारवी वर्कर्स के ऐं गरीब औरतुनि के चेक मिलिया आहिनि या न मिलिया आहिनि। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिन जो छा चवणु आहे। असां हैंड्स इदारे जेके 20,000 आहिनि असांखे न रुपयो न मिलियो आहे। मारी वर्कर आहियां मां, मंज़ूरा मुंहिंजो न आहे, मां मारी वर्कर आहियां। हिते ग़रीब यतीम माज़ूर घणा आहिनि, हिते हैंड्स कंहिं रुपयो न ॾिनो असांखे, हिते कोन मिलिया आहिनि कंहिंखे बि। हा, हिते इन ॻोठ में असांखे कोन मिलिया आहिनि। इन हैंड्स इदारे असांखे रुपयो कोन मिलियो आहे। हिते आहिनि मज़ूर खोड़ आहिनि, कंहिंजी जॻह कोन आहिनि, कंहिंजी वाह कोन आहिनि, कमु न करे सघंदा आहिनि, उन्हनि कंहिंखे रुपयो कोन मिलिया। हा, फार्म भरे विया आहिनि, ॿियनि जे भरे विया आहिनि, असांजो कोन भरिया अथनि। हया तना है मां मारी वर्कर आहियां, सलीमाबाद ॻोठ में कमु कंदी आहियां। जेके चेक आया 20,000 जो असांखे माना न मिलिया। असां गरीब हूं, इन ॻोठ जा हूं, असांखे चेक न मिलिया आहिनि, न पैसा मिलिया आहिनि। असांखे कुझु न मिलियो, असां गरीब, असांखे कुझु न मिलिया। 20,000 न मूंखे न मिलिया आहिनि, असांखे पंहिंजी कोन मिली। चार ॿुधा हिन जो चवणो त मारवी वर्कर सूदो जेके बि गरीब औरतूं आहिनि उन्हनि खे कोरोना जा आयल हैंड्स तरफां जेके चेक आहिनि 20,000 रुपया जा उहे न ॾिना आहिनि ऐं उहे मनपसंद माण्हुनि खे चेक विराया विया आहिनि। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान टीवी, मीरपुर माथेलो।